SUP पारां नवाब वली मोहम्मद में वर्कर कन्वेंशन थी गुज़रियो। वर्कर कन्वेंशन में सिंध यूनाइटेड पार्टी के चेयरमैन जलाल महमूद शाह, पार्टी के सदर पीर खलील शाह, जान सरहदी इदरीस चांडियो, जगदेश आहूजा, सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि अॻुवाणनि शिरकत कई। उन मौक़े ते SUP जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह ख़िताब कंदे चयो त सिंध में पुछड़ी के हिस्से में पानी बाला असर माण्हुनि चोरी कनि था। विचोले तबके के माण्हुनि खे इज्तिमाही सोच रखनी पवंदी त जीअं सिंध जा माण्हू सुख सां जो साह खणी सघनि। इन्हनि चयो त मौक़े परस्त सियासत के हथी ॾियणु वञे थी त जीअं ग़रीब मज़लूम आवाम के हक़नि ते धाड़ो हणी सघिजे। नौजवाननि खे सियासत में भरपूर किरदार अदा करणु घुरिजे त जीअं हिन फरसूदा निज़ाम के शिकस्त ॾेई सघिजे। सियासत में चोरनि ऐं कामूरनि जो एहतिसाब ज़रूर थियणु घुरिजे। उन मौक़े ते मुजीब माछी, हाफ़िज़ ज़ैन भुट्टो, SUP ज़िले सदर धणीबग कलोई, मौला बख्श बुरड़ो, शाहनवाज़ ख़ासकेली, अब्दुल हमीद कलोड़ो, भाई खान उमरानी, ख़ालिद ओठो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। रिपोर्ट अब्दुल्ला रिंद, शहीद बेनज़ीराबाद।